जी नाज़रीन, हाज़र आहियूं नेशनल ऑनलाइन न्यूज़ अलर्ट सां। तंगवाणी खां बरकत अली ॾाहाणी जी रिपोर्ट ॾींदा रहंदा डिप्टी कमशनर क़शमोर क़ंधकोट منور حسين مٺياڻي जो तंगवाणी अस्पताल जो ओचतो दौरो, जिते 3 ॾाक्टर गैर हाज़र हुजण ते अस्पताल जे एमएस खां सख़्तीअ सां पुछाणो करण बाद गैर हाज़र 3 ॾाक्टरन ख़िलाफ़ कारवाई लाइ सिहत खाते खे रिपोर्ट अमाणे छॾी आहे। अस्पताल जे दौरे बाद डिप्टी कमिश्नर शहर में निकरी मुनाफ़े खोरन ख़िलाफ़ कारवाई कई, जंहिंमें महांगाई ते ज़ाब्ते लाइ वधीक अघु वठंदड़ दुकानदारनि ऐं वापारियुनि ते ओचिता छापा हणी ॾंड लॻाया। जंहिं दौरान हुन यूटिलिटी स्टोर ते बि छापो हयो, जिते कोताही कंदड़ स्टोर इंचार्ज खे छंड पटींदे कावड़ जो इज़हार कंदे चयो त खाधे पीते जे शयुनि तोड़े ॿियनि घुर्बल शयुनि ते कंहिंखे बि वधीक अघु वठण जी इजाज़त न ॾींदासीं ऐं जेको बि कानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदो उन्हनि ख़िलाफ़ भरपूर कार्रवाई कई वेंदी। जंहिं बाद हुन स्कूलनि तोड़े लाइब्रेरियुनि जा दौरा करे SOP जो जाइज़ो पिणु वरितो।